नौजवानों मुझे पीए वञण खां पोइ मां अकेली थी वई आहियां। अच्छा जेको मूंसां शादी कंदो उनखे 10 लाख रुपया इनाम ॾींदीअसि ऐं पंहिंजो 2 बंगला मुंहिंजा हैदराबाद में ओए ॾींदीसांसि ऐं 2 किलो सोन ॾींदीसांसि। जंहिं नौजवान कुंवारे खे शादी करणी आहे 55 ते मूंखे मैसेज कनि। ठीक है। ऐं उन्हनि सां मां मूंखे पसंदि करे शादी कंदीसांनि। जंहिं दोस्त खे करणी आहे शादी त कुंवारी रेशमा हाज़िर आहे। मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना।